नाज़रीन, मांझंद वेझो रोड हादसो थियो आहे जंहिंमें 6 मुसाफ़िरनि जे फौत थियण ऐं 25 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक़ थी आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर यूसुफ उमराणी खां। जी यूसुफ, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मजन भरसा 20 दरी इंडस हाईवे ते लाड़काने खां कराची वेंदड़ मुसाफ़िर पहुचाई जामशोर खां दादू तक वेंदड़ हाल टैंकर मज़दा में ज़ोरदार ऐं ख़ौफ़नाक टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में एॾा मुसाफ़िर मौक़े ते पहुची जॾहिं त 25 खां मथे ज़ख़्मी थी विया आहिनि। पहुचनि में सिर्फ़ु हिकु ॼणे हाजन फुलपोट जी तौर सुञाणप थी आहे ऐं जिन ज़ख़्मी ऐं कुझु तलाशनि खे पाइमान पंहिंजी मदद करण त चरता अस्पताल मांझंदि मुंतक़िल करायो आहे, जिते सहूलियत जी खोट सबबि 22 ज़ख़्मी ज़मीन ते सुम्हारे वियो ऐं तड़पंदा रहिया ऐं डॉक्टरनि जी खोट ऐं दवाउनि जी खोट हुई ऐं SSP जामशोर मोहम्मद तारिक नवाज़ पिणु पहुची चुको हो हुते इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं इस तरह में गाॾियुनि वग़ैरह जे हादसे सबबि रोड ब्लॉक थी वियो, जेको हुनखे रोड खे खुलाए वियो आहे क्रेनूं घुराए ऐं आख़िरी तरह ताईं को वाक़ियो हुते दाख़िल न थी सघियो आहे, न ई कंहिं ड्राइवर वग़ैरह जी गिरफ़्तारी थी सघी आहे। जी यूसुफ, अवां जी महिरबानी।